रस पिया रे, राम रस पिया रे, राम रस पिया रे, राम रस पिया रे। जिह रस बिसर गए रस और, जिह रस बिसर गए रस और। राम रस पिया रे, राम रस पिया रे, राम रस पिया रे, राम रस पिया रे। जिह रस बिसर गए रस और, जिह रस बिसर गए रस और। राम रस पिया रे। रे मन तेरो कोई नहीं, रे मन तेरो कोई नहीं। खिंच ले जिन भार, खिंच ले जिन भार। बिरख बसेरो पंख को, कैसो एह संसार, कैसो एह संसार। राम रस पिया रे, राम रस पिया रे, जिह रस बिसर गए रस और, जिह रस बिसर गए रस और। राम रस पिया रे। जो आपा थिर ना रहा है, जो उपजो सो बिनस है। दुख कर रोवे बलाए, दुख कर रोवे बलाए, दुख कर रोवे बलाए। राम रस पिया रे, राम रस पिया रे, राम रस पिया रे। जिह रस बिसर गए रस और, जिह रस बिसर गए रस और। जिह रस बिसर गए रस और। राम रस पिया रे।
जह की उपजी तह रची, पीवत मर्दन लाग, पीवत मर्दन लाग, कह कबीर चित चेतिया, कबीर चित चेतिया, राम सिमर बैराग, राम सिमर राम सिमर बैराग, राम सिमर बैराग, राम रस पिया रे, राम रस पिया रे, राम रस पिया रे, जे रस बिसर गए रस और, जे रस बिसर गए रस और, जे रस बिसर गए रस और, जे रस बिसर गए रस और। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साथ संगत, ता सभिनीनि जो स्वागत आहे हिन राम कथा जे सत्संग में। श्री रामचरितमानस तंहिं ते असां सत्संग करे रहिया आहियूं। जिन राम रस पीतो आहे, माना जे राम जी कथा, राम जो नाम, राम जा गुण, राम जी लीला जो आस्वादन कयो आहे, उन्हनि खां ॿिया रस विसरी विया। इहो ई भाव हो हिन गुरबाणीअ जो। त पाण राम कथा शुरू कई आहे, श्री रामचरितमानस हिन गंगाधाम दरबार में, जिते असां पिछलनि 2 सत्संगनि में मंगलाचरणी कयोसीं। अॼु बि मंगलाचरणी ईंदो। गोस्वामी तुलसीदास ॾाढो वॾो मंगलाचरण लिखियो आहे, ॾाढो वॾो आहे मंगलाचरण। वरी उन में उस्तति, वंदना, ॾाढो कुझु आहे। पर उहो बि सत्संग आहे, उन मंगलाचरण में बि सत्संग आहे। त असां कोई कथा कोई कंप्लीट त कोन्हे करणी, असांखे त सत्संग खपे, कोई टारगेट बि कान्हे। त असां उन मां बि सत्संग कढंदासीं जेको मंगलाचरण आहे, जेका केवल उस्तति वंदना आहे। वरी मंगलाचरण शुरू थो थिए, पर हाणे मंगलाचरण शुरू थो थिए सोरठे में। हूअं हो संस्कृत में श्लोकनि में, हाणे हिंदी भाषा, ग्राम भाषा ऐं सोरठो अलॻि थींदो आहे, श्लोक अलॻि थींदो आहे, दोहो अलॻि थींदो आहे। दोहा सिंधीअ में ॾोहीअड़ो चइबो आहे। ऐं चौपाई अलॻि थींदी आहे, मात्राउनि जो फ़र्क़ु थींदो आहे, ताल जो फ़र्क़ु थींदो आहे। त हाणे सोरठो कीअं थींदो आहे? तव्हांखे गुटको आहे न? अच्छा। जो सिमरत सिद्धि होए गन नायक करीबर बदन। तव्हां त खणो, तव्हां बि? अच्छा। छो त हूअं भली न खणो, अॼु सम्झण जे लाइ ज़रूरी अथव कि चकर छा आहे, सोरठा थींदो छा आहे, दोहा छा थींदो आहे।
हिन में छा लिखियल आहे? जो पहिरीं इहो अर्थ पोइ सम्झंदासीं, पहिरीं सोरठा जो मतिलबु सम्झो। जो सिमरत सिद्धि होए, गन नायक करिबर बदन, करऊं अनुग्रह सोई, बुद्धि रास शुभ गुण सदन। आख़िरीअ में अखर मिले थो न पाण में, बदन सदन, इनखे तुकबंदी चइबो आहे। भाई तुक मिली, बदन सदन, पर सोरठे में ध्यान सां ॾिसो, विच में बि ॿ अखर ईअं ई मिलनि था पाण में, विच में बि तुकबंदी थिए थी। जो सिमरत सिद्ध होई, हेठी लाइन में करऊं अनुग्रह सोई। ईअं ई तव्हांखे हर सोरठे में आख़िरीअ में बि तुकबंदी मिलंदी ऐं विच में बि। हथ न ॾिसिजो। मां निवेदन कयां पंहिंजी सिंधियुनि माताउनि खे, असांजे सिंधी समाज खे आदत आहे सत्संग ॾिसण ईंदियूं आहिनि, त मां निवेदन इहो कयां कि तव्हांजी रुचि ॾिसण में आहे त उते वञो जिते ॾिसण जी ॻाल्हि आहे, जिते ॾेखारण लाइ ई माण्हू जमा थींदा आहिनि। आज यहाँ पर जमा हुए हैं, शहर के सब बदनाम आपके नाम। हैप्पी न्यू ईयर, नए साल का पहला जाम आपके नाम। उते वञिबो आहे ॾिसण ऐं ॾेखारण। सत्संग में निराशा ई हथ ईंदी अगरि असां केवल ॾिसण वेही रहियासीं। चवंदासीं अरे यार एॾो ख़ासि त कान्हे, पर ॿियो ऑप्शन बि कान्हे मनोरंजन जो, त हिते ई खणी वेंदा आहियूं। त मां निवेदन कयां, ग़लति जॻह ते अची वेंदा आहियो। अगरि ॾिसण ईंदा आहियो त ॾिसण लाइ न आहे, सम्झण लाइ आहे, ॿुधण लाइ आहे, ॿुधणो आहे। सत्संग ऐं कथा ॿुधबी आहे। त जो सिमरत सिद्ध होई, इहो ऐं हेठि करऊ अनुग्रह सोई, ॿई मिलनि था पाण में। तीअं ई ॿियो सोरठो खणूं, मूक होई बाचाल, त हेठि जासू कृपा सो दयाल। उन खां पोइ नील सरोरू श्याम, करऊ सो मम उर धाम। कुंद इंदु सम देह, जाहे दीन पर नेह। बंदऊं गुरु पद कुंज, महामोह तम पुंज। ईअं सोरठा ईंदा हिन में। इन जो मतिलबु इहो आहे, असांखे इन जॻह ते कौमा लॻाइणी आहे। मूक जो सुमिरत सिद्ध होई, इते कौमा, एतिरो पढ़ी रुकणो आहे। गन नायक करिबर बदन, इहो अलॻि पढ़णो आहे। त कॾहिं बि सोरठो पढ़ो, हाणे आदत विझो रामचरित मानस जो पाठ करण जी, इहा आदत विझो। रोज़ जेतिरो थी सघे। सुखमनियूं बुखमनियूं त पढ़ियव ॾाढो बेकार तरीक़े सां, ख़ुदा कसम ॾाढो गंदे तरीक़े सां सिंधियुनि सुखमनी पढ़ी, अल्लाह कसम इन खां घटिया नथो थी सघे। अगरि तव्हां रामचरित मानस उहो बि पढ़ंदा न त बि सुठो। हा त मां चश्मा बि रखां या हिते नंबर ॾेई छॾियो पंहिंजो पंहिंजो। हिकु ईंदो वेठी अथव, हिननि जो दुकानु अथव चश्मे जो, ॾेई छॾियोसि। अगरि तव्हां भाव कुभाव अनख आलसऊं भली बिना सम्झे बिना मन सां बि रामचरित मानस घर में पढ़ंदा त बि सुठो, सुखमनीअ खां सुठो। छो त सुखमनी त सच में ॾाढी ख़राबु करे छॾी अथनि। सिमरो सिमर सिमर सुख पाओ, कल कलेस तन माहे मिटावो। ऐं वरी ध्यानु ससु ॾे या नूंहं ॾे, सिमरो जास बिसुम्बरे, के इहो सभु चई करे पोइ वरी घटि में घटि 10 ॼणनि खे ॿुधाइणो बि आहे कि सुखमनी पढ़ंदी आहियां रोज़ हेतिरो कंदी आहियां, पोइ हीउ बि थींदो आहे। ऐं लक्षण उहे जा उहे। घटि में घटि रामायण अगरि पढ़ंदा त तव्हां ॿुधाइण हुन सां ॿुधाए त कोन सघंदा शान सां, छो त फेमस कान्हे सिंधियुनि में।
त माना पढ़ंदा त पंहिंजे लाइ ई पढ़ंदा। त घर में पढ़ो, आदत विझो रामायण जूं चौपायूं, तुलसीदास जूं। तव्हां ख़ुदि सम्झ में ईंदव इन में छा आहे। ही मंत्र आहिनि। त जॾहिं सोरठो पढ़ो न त हिते बीजो, जो सिमरत सिद्ध होई गन नायक करिबर बदन। सम्झो असां गायूं था, जो सिमरत सिद्धि होई गन नायक करिबर बदन, करऊं अनुग्रह सोई बुद्धि रास शुभ गुण सदन। हाणे हिन में दिक्कत छा आहे, ॿई बराबरि मीटर कोन्हे। जो सिमरत सिद्ध होए ऐं वरी गन नायक करिबर बदन, इहे ॿई बराबरि कान्हनि। ताराजूअ में तोरियूं त हुन में हिकु ताल ईंदी, फिट थींदी रूपक 3 4, है न, 3 4 जो उहे तिन तिना धीना धीना। पर तव्हां ताल छॾियो, ईअं ई कौमा हिते लॻाए करे ऐं बाक़ी हूअं ॻायो। बाक़ी त दीपचंदी बि अची वेंदी। दीपचंदी वॼाए। जो सुमिरत सिद्धि होई गन नायक करिबर बदन, गन नायक करिबर बदन, करहूं अनुग्रह सोई बुद्धि रास शुभ गुण सदन, बुद्धि रास शुभ गुण सदन। त रूपक या दीपचंदी ताल में ही अची वेंदो। हाणे रूपक, जो सुमिरत सिद्धि होई, जो सुमिरत सिद्धि होई गन नायक करिबर बदन, नायक करिबर बदन, गन नायक करिबर बदन। जो सुमिरत सिद्ध होए गन नायक करिबर बदन, करहूं अनुग्रह सोई बुद्धि रास शुभ गुण सदन, जो सुमिरत सिद्धि होई गन नायक करिबर बदन।
ही आ सोरठो जंहिंमें 11 मात्राऊं 13 मात्राऊं ईअं कवि जे हिसाब सां मञियूं वयूं आहिनि। बाक़ी त रूपक ताल में अची थी वञे, माना 7 मात्राऊं या 14 मात्राऊं। त हिन सोरठे में तुलसीदास वरी खां मंगलाचरण कयो आहे भाषा में। पहिरियों गणेश भॻवान जी वंदना। जो सुमिरत सिद्धि होए गणनायक करि बर बदन, करऊं अनुग्रह सोई बुद्धि रास शुभ गुण सदन। गणेश भगवान जी वंदना पंचदेवन जी वंदना है। पंजनी प्रमुख देवताओं जी वंदना है। पहिरियों गणेश भगवान जी। जो सुमरत सिद्धि होए, जंहिंजो सुमरण करण सां कार्य सिद्ध था थियनि। ऐं सिद्धि उनखे बि चइबो आहे शक्तिअ खे, चमत्कार ॾेखारण जी सिद्धि उहा बि मिली सघे थी गणेश भगवान जो केवल सुमरण करण सां। जो सुमिरत सिद्धि होए गणनायक करि बर बदन। जंहिंजो हाथीअ जे समान मुख आहे ऐं गणनि जो जेको नायक आहे, गणनि जो स्वामी आहे, गणनायक। करो अनुग्रह सोई बुद्धि रास शुभ गुण सदन। उहो गणेश भगवान मुंहिंजे मथां कृपा करे। गणेश भगवान विघ्न दूर कंदो आहे, असां ॿुधी चुका आहियूं, पर सिद्धि बि ॾींदो आहे। सिद्धि 8-9 प्रकारनि जी अष्ट सिद्धि चई वई आहे, 8 प्रकारनि जी, पर असांखे उहा बि न खपे। छो त सिद्धीअ सां वरी अनेक नुक़सान बि थी वेंदा आहिनि। चमत्कार ॾेखारण सां उनजो अंत ख़राबु ॾिठो वियो आहे। जिन सिद्धि हासिल कई पोइ वरी अंत उन्हनि जो ख़राबु। त सिद्धि न, मोरारी बापू चवंदो आहे शुद्धि। गणेश जो सिमरण करण सां सिद्धि मिली वेंदी, ठीकु आहे, पर गणेश भगवान कंहिंजो सिमरण कंदो आहे उहो रामायण में ईंदो राम नाम जो। राम नाम सिमरण करे गणेश भगवान प्रथम पूजनीय थी वियो, ईअं वर्णन ईंदो अॻिते। त असां बि छो न राम जो सिमरण कयूं ऐं शुद्धि हासिल कयूं। सिद्धि न, शुद्धि। मन शुद्ध खपे असांखे, भगवान खे शुद्ध मन। सिद्ध मन दूषित थी वेंदो आहे। कंहिं त्राटक कयो, साधना कई, कठिन शरीर खे यम नियम ये सभु रखी, संयम रखी ऐं सिद्धि का अची वई त सिद्धि तेसि ताईं रहंदी जेसि ताईं उन जी तपस्या जो प्रभाव रहंदो। पर उन विच में घणा त उनखे पतन जा कारण अॻियां अची वेंदा। अहंकार अची वेंदो, पूजा प्रतिष्ठा कराइण जो शौक़ु जागी वेंदो। त सिद्ध मन, सिद्धि न शुद्धि ज़रूरी आहे। करऊं अनुग्रह सोई बुद्धि राश। गोस्वामी तुलसीदास छा थो घुरे? बुद्धि। हे गणेश भगवान, तव्हांजो सुमरण करण सां सिद्धि मिलंदी आहे, मुंहिंजे मथां कृपा कयो, मूंखे बुद्धि ॾियो। करऊं अनुग्रह सोई बुद्धि रास शुभ गुण सदन। शुभ गुणनि जा धाम हे गणेश भगवान, बुद्धीअ जा स्वामी, रिद्धि ऐं बुद्धीअ जो स्वामी आहे गणेश भगवान, मुंहिंजे मथां कृपा कयो। या थी गणेश भगवान जी उस्तति। ॿी उस्तति अचे थी सूर्य भगवान जी। मूक होई वाचाल
पंगु चढ़े गिरि बर गहन, जासु कृपा सो दयाल, दिरवऊं सकल कलिमल दहन। जंहिंजे कृपा सां गूंगो बि ॻाल्हाइण लॻंदो आहे। सूर्य नारायण भगवान। ॾिसो कंहिंजो गलो ख़राब हुजे, मान लो कंहिंजो, उहो ॿियो कोई हो, कंहिंजो गलो ख़राब हुजे, उहो माण्हू केवल सूर्य जे साम्हूं वञी बीह रहे, छत ते वञी उस ते वञी बीह रहे त गलो खुलंदो या न खुलंदो? त जंहिंजे कृपा सां गूंगो ॻाल्हाइण लॻंदो आहे, ऐं पंगु चढ़े गिरि बर गहन, लंगड़ो जेको आहे पहाड़ ते चढ़ी वञे, उहो आहे सूर्य नारायण भगवान। भगवान सूर्य प्रत्यक्ष देवता आहे, जेको जंहिंजो असां दर्शन हिननि अखियुनि सां करे सघूं था, अनुभव करे सघूं था रोज़। उन जो प्रकाश, उन जो तेज, उन जी उष्मा, उस, ऐं उन जे करे बादल बारिश वसाईंदा आहिनि। उहो सूर्य नारायण प्रत्यक्ष देवता आहे, जेको रोज़ दर्शन ॾींदो आहे। गोस्वामी तुलसीदास उन जी वंदना थो करे, जासु कृपा सो दयाल, दिरवऊं सकल कलिमल दहन। जेको हर कंहिंखे दहन करे छॾींदो आहे, कीचड़ हुजे, गंदगी हुजे, उनखे उस में सुकाए छॾींदो आहे। त उहो असांजा कल युग जा पाप नाश करे, सूर्य नारायण भगवान कृपा करे। मूक होई बाचाल, पंगु चढ़े गिरि बर गहन, जासु कृपा सो दयाल, दिरवऊं सकल कलिमल दहन। उहो मुंहिंजे मथां द्रवित थिए, माना दया करे, उहो सूर्य नारायण भगवान, जेको कल युग जे सभिनी पापनि खे नाश करे सघे थो। अॻिते टीं वंदना अचे थी विष्णु भगवान जी। नील सरोरु श्याम, तरुण अरुण बारिज नयन, करऊं सोमम उर धाम, सदा क्षीर सागर सयन। जेको नील कमल जे समान आहे, जंहिंजो शरीर जो कलर, शरीर जो रंग कहिड़ो आहे, नील कमल, नीरा नीरा गुल थींदा आहिनि कमल जा। तव्हां ॾिठा अथव? तव्हां न ॾिठा अथव? मां बि कोन ॾिठा आहिनि। त काई ॻाल्हि कान्हे, ॾिठा भली न हुजनि, पाण कल्पना करे था सघूं। ऐं जेका शइ न ॾिठी आहे, असांखे स्वीकार करणु खपे। जेका शइ असांखे न ईंदी आहे, उन में ज़बरदस्ती घुसण जी कोशिशि न करणु खपे, अञा गड़बड़ थी वेंदी। माण्हू केवल हिकु ग़लती स्वीकार कंदो आहे न, त उन जा 10 अपराध माफ़ थी वेंदा आहिनि। इहा ख़बर अथव? हिकु ग़लती स्वीकार कयईं, 10 बि माफ़। हाणे कया हुजई 100 अपराध, त घटि में घटि 10 दफ़ा त उनखे स्वीकार करिणो पवंदो। पर अगरि न कयईं स्वीकार, हिकु ग़लती लिकायईं ऐं एक्सेप्ट न कयईं, पंहिंजो अज्ञानता लिकायईं, अज्ञानता, त वरी 10 पाप, उन 10 ग़लतियूं थींदियूं। उन खां पोइ हिकु ग़लती लिकाइण लाइ 10 ग़लतियूं वरी ॿिए थी वेंदियूं। त सोचे सम्झी निर्णय कजो, उहो तव्हांजे मथां आहे। नीलकमल असां ॾिठा आहिनि इंटरनेट ते, नेट ते, तव्हां बि ॾिसिजो, वीडियो बि ॾिसी सघो था। त नीलकमल वांगुरु उन जो शरीर आहे भगवान विष्णुअ जो। नील सरोरु श्याम तरुण, श्याम वरण, शांताकारम भुजंग शयनम, गगन सदृशम, मेघ वर्णम,
नीलांबरम, वो विष्णु भगवान मुंहिंजे हृदय में निवास करे। हूअं त खीर सागर में निवास कंदो आहे। विष्णु भगवान जो ॿिनि हंधि निवास आहे, हिकु वैकुंठ में ऐं ॿियो खीर सागर में। त ईअं मञियो वियो आहे कि ॿई अलॻि अलॻि आहिनि, हिकु वॾो आहे हिकु नंढो आहे। पोइ अलाए कहिड़ो वॾो आहे मूंखे यादि कान्हे, वैकुंठ वारो या खीर सागर वारो। हिकु उहो आहे नारायण जंहिंमां राम जो अवतार थियो, ऐं हिकु उहो आहे जंहिंमां राम, जेको राम मां प्रगट थियो, विष्णु। पर विष्णु भॻवानु हलो असां वधीक न हुन में पऊं, विष्णु भॻवानु आहे हिकिड़ो ई आहे। उन जी इहा वंदना आहे कि खीर सागर में शयन कंदो आहे, खीर जो सागर आहे, त उहो मुंहिंजे हृदय में बि शयन करे, अची करे निवास करे। करो सो मम उर धाम, सदा क्षीर सागर शयन। उते त निवास कंदो ई आहे, पर हिते बि अचे कॾहिं। हिरण्यकश्यप विष्णु भॻवान खे ॻोल्हींदो खीर सागर में पहुतो मारण जे लाइ, पर विष्णु भॻवानु अलूप थी वियो। हिरण्यकश्यप चयईंसि तूं किथे बि लिकंदे मां तोखे उते ॻोल्हे लाहींदोमांइ। त विष्णु सोची मां किथे लिकां, सोची न हिरण्यकश्यप जे हृदय में थो वञी लिकां। हीउ उते कोन चेक कंदो, बाक़ी सभु हंधि चेक कंदो। पोइ ईअं ई तो हिरण्यकश्यप आख़िरीअ ताईं ॻोल्हे कोन सघियो, प्रहलाद खे मिली वियो। पोइ आख़िरीअ में मिलियसि कीअं, मृत्यु जे रूप में। त जेको खीर सागर में रहे थो उहो असांजे हृदय में निवास करे, माना असांजो उन सां प्रेम थिए, इहो घुरे थो गोस्वामी तुलसीदास। हाणे वंदना थी अचे शिव ऐं शक्ति, ॿिन्हिनि जी गॾु वंदना थी अचे। कुंद इंदु समदेह उमा रमन करुणा अयन, जाहे दीन पर नेह करहूं कृपा मर्दन मयन। कुंद इंदु, असां सरस्वती वंदना में बि जिक्र कयो, कुंद पुष्प थींदो आहे अछे कलर जो, ॾिठो अथव न ॾिठो अथव? अछो कमल न, अछो कुंद, कुंद जो पुष्प। ठीकु आहे हलो, उहो अछो थींदो आहे, मां बि कोन ॾिठो आहे। उन वांगुरु जंहिंजो रूप आहे शिव, शिव जो शरीर कहिड़ो आहे, रंग अछो, कपूर वांगुरु, कर्पूर गौरम। ॾिसो जेको माण्हू जंहिं प्रदेश में रहंदो आहे न, उहो ओड़ो ई उन ते उनजो असरु त जलवायु जो असरु थींदो आहे। शिव रहंदो आहे हिमालय ते। असांजे ऋषि मुनिन संतन महात्माउनि जेके बि ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि, कंहिंमें बि तव्हांखे धुको न लॻंदो। चाहे ना त शिव खे कहिड़ो बि पेश करना, पर बिल्कुलु ध्यानु रखियो वियो आहे कि अगरि असां उनखे हिमालय जो ॿुधायो आहे, हिमालय जो वासी, त हिमालय ते रहण वारे में जेके लक्षण हूंदा उहे ई शिव में ॿुधाइणा पवंदा। थधे प्रदेश में रहण वारा माण्हू गोरा हूंदा अथव, सुहिणा। कश्मीर, दिल्ली, जिते थधि वधीक हुजे, हिमालय ते त अञा थधि थींदी आहे, ऐं उते रहण वारनि जी उमिरि बि वधीक थींदी अथव हिमालय ते। त शिव भोले बाबा बि आहे बुजुर्ग, ऐं गोरो आहे, ॾाढो सुहिणो आहे। पार्वती बि सुहिणी आहे, कंहिं वांगुरु चंद्रमा वांगुरु, ऐं कुंद जे गुल वांगुरु। कुंद इंदु सम, इंदु माना चंद्रमा, कुंद इंदु सम देह भगवान शिव। उमा रमन करुणा अयन। हाणे उमा जो जिक्र अची वियो, पार्वतीअ जो, जेको उमा सां गॾु विहार कंदो आहे, उमा सां गॾु
मस्ती कंदो आहे, उन उमा सां गॾु ॾिसो सुठो दाम्पत्य जीवन उहो हूंदो आहे जंहिंमें हसी मजाक हुजे पति पत्नीअ में। शिव ऐं पार्वतीअ में मस्ती बि थींदी आहे, व्यंग थींदो आहे, विनोद थींदो आहे, छेड़खानी बि थींदी आहे। पत्नीअ खे इहा कला अचणु खपे। जेके चवंदियूं आहिनि कि घोटु सही कान्हे, मुंहिंजी क़दुरु कान्हे, अरे छॾ, तूं कोशिशि इहा कर कि घोट खे बोरियत न थिए। ॻोल्हे वठि माहौल, कुझु बि कारण। घोटु अगरि तोखे कुझु तानो थो हणे त उल्टो जवाबु ॾियण जे बजाए तूं उन में बि मज़ाक ॻोल्हे वठि। हू तोखे चवे थो कि सफ़ा वियल आहीं छा, त तूं खिली करे चओ, समझदार हूंदी न, चवंदी हा वियल ई आहियां, तव्हां ई मूंखे वठी आया आहियो वियल खे पसंदि करे। रस्ते का माल सस्ते में, तव्हां पारखी हुआ न, मूंखे वठी मज़ा मुस्कुराए करे चवंदी न अगरि स्त्री, घोट खे ॿी का वणंदी ई कान्हे हुन जे अलावा। इहा कला अचणु खपे। छोकिरियूं ध्यानु पई थियूं ॾियनि रुॻो हुन ते, एटीट्यूड ते, पंहिंजी फेसबुक आईडीअ ते, प्रोफाइल पिक ते, या जॉब में। हिकु कविता ॿुधायांव, अरे यार पर उहो मुंहिंजी मोबाइल में ई आहे। उन में दुष्परिणाम ॿुधाया विया आहिनि कि असां जॉब जे चकर में छा छा विञायोसीं। ॾाढी लंबी, सुभाणे ॿुधाईंदोमांव। पार्वती ॾाढी तपस्या करे शिव खे पातो आहे, पर पोइ वरी मजाक बि ॾाढी सुठी कंदी आहे पार्वती शिव सां। इहा कला अचणु खपे। कुंद इंदु सम देह उमा रमन, उमा सां गॾु जेको विहार कंदो आहे, रमण कंदो आहे, मस्ती मजाक कंदो आहे। भगवान शिव करुणा अयन, करुणा दीननि ते करुणा कंदो आहे। करुणा जो धाम आहे, दया जो धाम। जाहे दीन पर ने करो कृपा मर्दन अयन, कामदेव जो जंहिं मर्दन कयो, कामदेव खे जंहिं भस्म कयो। हाणे कामदेव खे भस्म कयो त पोइ पार्वतीअ सां प्यार कीअं कयो? छो त हिननि जो प्यार अलौकिक आहे, शिव ऐं पार्वतीअ जो। उहो मुंहिंजे मथां कृपा करे, इहो चए थो गोस्वामी तुलसीदास। हाणे हिननि चइनि अञा 4 सोरठा थिया आहिनि त 5 जी वंदना अची वई, पंचदेवनि जी वंदना अची वई। मोरारी बापूअ जेका व्याख्या कई आहे उहा मां ॿुधाइणु चाहींदुमि कि गणेश भॻवानु आहे विवेक जो देवता। त गणेश भॻवान जी अगरि पूजा आराधना न करे सघो त केवल विवेक रखो जीवन में, त सम्झो गणेश भॻवानु तव्हांजे भीतर में अची वियो। गणेश जी कृपा जो फल आहे विवेक। हू पाण विवेकी आहे। जॾहिं प्रतियोगिता थी शादीअ जी त हुन माता पिता जी परिक्रमा कई भॻवानु गणेश, त शिव पार्वतीअ चयईंसि इहो छा थो करीं? त गणेश भॻवान चयईंसि शास्त्रनि में लिखियलु आहे कि जेको माता पिता खे छॾे तीर्थ बि करणु वञे थो उहो बि मुअल आहे, बेकार आहे। ऐं जेको तीर्थ छॾे माता पिता सां गॾु रहे थो उहो तीर्थ हुन करे वरिता। त मां तव्हांजे चरणनि में परिक्रमा करे सभु तीर्थ करे वरिता। इन खे चइबो आहे विवेक जो प्रमाण, विवेकशील। त विवेक सां जीअण, असां हर फ़ैसिलो विवेक सां कयूं, ना कि देखा देखी। ॿई त तरीक़ा थींदा आहिनि जीअण जा, या त देखा देखी हलो या त पंहिंजे विवेक सां जियो। मुंहिंजो विवेक छा थो चए? त विवेक में जीअण आहे गणेश पूजा। अच्छा, पाण ॿुधी चुका आहियूं श्रद्धा ऐं विश्वास। पार्वती आहे श्रद्धा, शिव आहे विश्वास। विश्वास सां जीअण आहे शिव पूजी पूजा, शिव जो अभिषेक। श्रद्धा सां जीअण आहे पार्वतीअ जी पूजा।
पर श्रद्धा बि टे थींदियूं अथव, टिनि प्रकारनि जी। हिकु थींदी आहे अंधश्रद्धा, अखियूं बंदि करे श्रद्धा करणु, उहा न। ॿी वरी थींदी आहे अश्रद्धा, श्रद्धा हूंदी ई कोन्हे माण्हूअ में, हुन में जीअंदा आहिनि, पंहिंजे घर वेठा हूंदा आहिनि, चवंदा आहिनि हम किसी को मानते ही नहीं है। सिंधी भी भई असां न टिकाणे में वेंदा आहियूं, न के सत्संग में वेंदा आहियूं, असांजी श्रद्धा कान्हे हिननि में, त इहा थी वई अश्रद्धा। छो त तूं ज़बरदस्ती श्रद्धा खे रोकी पियो थो, त इहे आहे श्रद्धा पर अश्रद्धा। पोइ अहिड़ा माण्हू धर्म कर्म खां दूर हूंदा आहिनि, जहिड़ा आया तहिड़ा न आया, उहे ईअं ई हलिया वेंदा आहिनि। छुटे तिल बुआर जियो सुञे अंदरि खेत। त हिकु थींदी आहे अंधश्रद्धा, उहा बि बेकार। ॿी थींदी आहे अश्रद्धा, उहा बि बेकार। असली थींदी आहे मौलिक श्रद्धा, असांजी ख़ुदि जी जांचे परखे करे जेका श्रद्धा उत्पन्न थी आहे न, उहा श्रद्धा। इहा आहे पार्वतीअ जो रूप, ख़ुदि जी श्रद्धा, देखा देखी न। इहा श्रद्धा सां जीअणी थी वियो पार्वतीअ जी पूॼा। अच्छा, सूर्य जो अर्थ छा आहे? प्रकाश। प्रकाश में जीअण माना जागरूक थी करे जीअण, होश पूर्वक जीअण, इहा आहे सूर्य जी पूॼा, सूर्य जी उस्तति। विष्णु भगवान पालनहार आहे, पुरुषार्थी आहे, उन लाइ मोरारी बापूअ चयो आहे कि पालन पोषण कंदो आहे, पुरुषार्थ बि कंदो आहे, त ऐं विशाल आहे, त ईअं सम्झो उदारता में जीअण। विष्णु भगवान जो ख़ासि गुण चई सघूं था विशालता, उदारता। असां दिलि थोरो खोलियूं, उदार, वॾी दिलि, नंढी दिलि न। ख़बर कोन पवंदी आहे, माण्हू पंहिंजो स्वभाव जे वश आहे, दिलि नंढी, दिलि सुकोड़े ई छॾींदो आहे। जिते मौक़ो ईंदो आहे कुझु करण जो, कुझु दान पुण्य या दिलि खोले, कुझु धन जी ॻाल्हि कान्हे, ऐं किथे तारीफ़ करण जो मौक़ो आयो आहे, त बि दिलि सुकोड़े छॾींदो आहे, तारीफ़ न कंदो आहे दिलि खोले कंहिंजी। या घणेई प्रसंग ईंदा आहिनि घर में, परिवार में, कि का हिकु ई शइ आहे, हिकु थींदो आहे कि या मां थी खणा, ॿियो थींदो आहे न न तूं खण। तूं खण मतिलबु थी वियो उदारता, विशालता। मां खणंदसि, इन जो मतिलबु थी वई संकुचित दिलि, नंढड़ी, छा चइबो आहे, सोढ़ी दिलि, सन्हड़ी दिलि, नंढड़ी दिलि। भगवान विष्णुअ जो गुण आहे विशालता, उदारता। मोरारी बापूअ लॉकडाउन में घर वेठे कथा कयईं, साम्हूं कोई बि न, म्यूजिशियन बि न, ईअं बिना संगीत जे, पर हले पई आस्था चैनल ते, उहा बि लाइव। उन में उन खां कंहिं प्रश्न पुछियो कि तव्हांखे बुरो लॻेव थो बिना माण्हुनि जे कथा पिया था कयो, ऐं तव्हांजा साजिंदड़ ई गॾु कोन्हनि? त चई हा, मूंखे हिकु बुरो लॻे थो कि जेॾी महिल कथा ख़तमु थींदी हुई न, मां घोषणा कंदो हुउमि कि सभई ॼणा प्रसाद वठी करे वञिजो, भोजन खाई वञिजो। हाणे मां उहो नथो चई सघां, मूंखे इन जो अफ़सोसु आहे। ओॾी महिल मां सोचियो इन खे चइबो आहे विशालता, उदारता। अगरि तव्हां उदारता ॾेखारींदा, दिलि वॾी रखंदा, त हिन में फ़ाइदो कंहिंजो? ख़ुदि जो न, तव्हांजो न। त पंहिंजे भले लाइ तव्हां पंहिंजी दिलि उदारता रखो, न त सभु हिते ई रहिजी वेंदो, हिते ई रहणो आहे न। लक्ष्मी माता सभिनीनि खे छॾे विष्णुअ खे गले में हार इन करे पातो कि हीउ लुटाईंदो रहंदो, ख़र्च कंदो रहंदो, त मुंहिंजी सार्थकता थींदी रहंदी, मां अञा सुंदर थींदी वेंदसि। हिकु माण्हू अंत समूह आयो त चई मां जीवन भर न सत्संग में वयुमि, न टिकाणे में वयुमि, न देवी आराधना, न गणेश, न शिव, न पार्वती,
कंहिंखे यादि कयां? ब्राह्मण आयसि, चयसि उनखे यादि कर जंहिंजी जीवन भर आराधना कई हुजई। हा, लक्ष्मी, लक्ष्मीअ जी आराधना कई आहे मां जीवन भर। चयसि हा, जंहिंखे जीवन भर जंहिंसां प्यार कयो हुजई उनखे ई अंत समय यादि कर, सवलो थींदई। त उन लक्ष्मी माता खे चई, हे माता लक्ष्मी, मुंहिंजो अंत समूह आयो आहे, मूंखे हाणे तूं बचाइजां। त राति सपने में लक्ष्मी आयसि उल्लूअ ते चढ़ी करे। चईंसि छा चयई? तो मुंहिंजी आराधना कई। कॾहिं आराधना कई? अरे तो त मूंखे क़ैद करे रखी छॾियई, तो धन खे तिजोरीअ में लिकाए रखियई, या त बैंक में रखियई या प्रॉपर्टियुनि में लॻाए छॾियई, तो कॾहिं मूंखे मुंहिंजो आदर कयई। कंहिंखे क़ैद में रखणु आदर थींदो आहे छा? कंहिंखे लिकाए रखणु, बंदि करे रखणु, तूं अचु त सही। हीउ उल्लू जेको ॾिसी थो न मुंहिंजो वाहन, तूं अचु। मूं मां त उमेद न कजां, मथां ॿियो कोई भलो करे त करे, तूं अचु त सही, तो मुंहिंजो छा हाल कयो आहे। त लक्ष्मी कंहिं ते प्रसन्न थींदी आहे? जेको उदार हुजे, पर अति बि न। हिकु हू ठाहे हले न भई केतिरो पाणी वाहण ॾियणो आहे ताकी अचे, ताकी वरी ॿियो मां अॻिते वाहियां, एतिरो त हुजे। इन उदारता सां विष्णु भॻवानु प्रसन्न थींदो। उहो छो त गुण उन जो आहे, हुनखे लॻंदो मूं जहिड़ो बि ॿियो कोई आहे धरतीअ ते। हाणे 5 नंबर में 5 सोरठो बि रहियल आहे, उन में उस्तति वंदना थो करे गुरूअ जी, तुलसीदास। बंदो गुरुपद कंज, कृपा सिंधु नर रूप हरि, महामोह तम पुंज, जासु बचन रवि कर्ण कर। गुरुअ जी वंदना तो करे गोस्वामी तुलसीदास। हितां खां गुरु वंदना थी शुरू थिए ऐं ॾाढी वॾी कई अथई। 14 लाइनुनि में तव्हां भली ॾिसो, 2 लाइनियूं इहे मञी हलो सोरठे जूं, पोइ वरी तव्हां ॾिसंदा 14 मां ॾिसी वरितियूं हुयूं। गुरु पद रज मुद मंजुल अंजन, नयन अमीय द्रग दोष विभंजन। ऐं हीअ ते ही कर बिमल विवेक विलोचन, बरनऊ रामचरित भवमोचन। आख़िरीअ में आहे 14 कि मां उन गुरूअ जी कृपा सां रामचरित में ॾाढो कुझु ॻोल्हे वरितो आहे। त हाणे 14 में हुन गुरूअ जी एॾी वंदना कई आहे त माना हुनखे गुरू त सचो मिली वियो हो तुलसीदास खे। सचे गुरूअ जी त ॾाढी महिमा आहे, ॾाढी वंदना आहे हुनजी। सचे गुरूअ लाइ त चयो वियो आहे कि मुंहिंजे लाइ पहिरियों उहो आहे, पर असां हमेशह व्यास गद्दीअ ते सावधान कयो आहे कि सचो गुरू केरु, पहिरीं उहो त ॿुधी वठो। अॻु में ई ऑलरेडी कूड़े गुरू वटि फाथल आहिनि सिंधी। गुरु लोभी शिष्य लालची दोनों खेले दाव, उन में उहो ई फाथल आहिनि। त इन करे हमेशह मां इहो चयो आहे कि अगरि गुरूअ जी वंदना वधीक ई कयां हा न, त हर को जिते जुड़ियल आहे उते अञा वधीक ई पको जुड़ी वञे हा। ऐं इहो कोई बि कोन पियो थो करे सिंधी समाज में इहो कमु कि इहो ॿुधाए कि गुरू केरु, गुरूअ जो कमु छा आहे, सचो गुरू छाजे लाइ कबो आहे, गुरू कबो छो आहे, ऐं कबो बि आहे या न कबो आहे, ऐं कंहिंखे करण जी ज़रूरत आहे कंहिंखे न आहे। त मां इन ते हिन व्यास गद्दीअ तां ॻाल्हायो आहे। पर इन जो इहो मतिलबु थोरी आहे कि मां सचे गुरूअ जी घटिताई कई आहे। कॾहिं सचो गुरू मिली वञे त ॿियो छा खपे, असांखे त मिलियो आहे,
असांजो बाबा कन्हैयालाल जिन पंहिंजे तरीक़े सां सेखारियो, पंहिंजे तरीक़े सां संगीत ऐं ॻाल्हाइणु सेखारियो, ॻाइणु वॼाइणु। पर तब बि मां इहो ई चवंदुमि कि तव्हां जेम पोस्टर ॾिसी करे बसि हली न वेंदा कयो। छो त असां ॾिठो आहे बैरागढ़ में जेके माण्हू रुगो फोटू ॾिसी गुरूअ जो ॿ टे प्रचारकनि प्रचार कयो, उनजो बसि प्रभाव ॾिसी करे विया, पोइ गुरू ई गुम थी वियो। त हाणे छा कनि, न उगलते बने न निगलते बने। हाणे छॾे बि नथा सघनि। उहो गुरू वहम विझी वियो अथनि कि मां ईंदुमि, पर ॿिए कंहिंखे गुरू न कजो तेसि ताईं। मेरे करण अर्जुन आएंगे, अची ॿुधाईंदियूं आहिनि, मेरे करण अर्जुन आएंगे। अरे जीवन बेकार हलियो वियो, तुंहिंजो करण अर्जुन अञा कोन आयो। इन खां सुठो छॾ सभु पचर, भॻवान जी शरण में हली अच न। या गुरू ॻोल्ह न पंहिंजी, जेको तुंहिंजो मन चाहे, जिते तुंहिंजे लॻे कि हिते सिर झुकाइणु खपे। महत्वपूर्ण आहे कि असां अहंकार किथे छॾे सघूं था। उहो पोइ भली गुरू न बि हुजे न, कोई आस्थान हुजे, कोई ग्रंथ हुजे, भली संत हुजे, जिते असांजा ॾिसो गुरूअ जो अर्थ छा आहे, तव्हांखे पतो आहे सभु। जेको अंधकार नाश करे, है न, अज्ञान अंधकार नाश करे ऐं असांखे ज्ञान जो प्रकाश ॾे। त जिते इहा घटना थिए उते झुकी वञो। इहो त माण्हू चेक ई नथो करे कि मुंहिंजो अज्ञान वियो या न वियो, मूंखे सोझरो आयो या न आयो। बसि इहो पियो थो ॾिसे कि मां वॾो ऊंचो गुरू करे छॾियो, बसि ॻाल्हि ख़तमु। उनजा लखे अहिड़ा हुआ आहिनि शिष्य जेके करोड़पति अरबपति आहिनि, इहो पिया था ॾिसनि। पोइ गुरूअ अर्थ रहियो किथे? गुरू अखर जो अर्थ ख़तमु ई थी वियो। इहो किथे लिखियलु आहे कि गुरूअ जो अर्थ आहे कि जेको धन दौलत ॾे, या जंहिंजा चेला पैसे वारा हुजनि। पंहिंजी व्याख्या ठाही अथनि छा कि देखो ये भी इसका शिष्य है, इसने भी नाम लिया तो देखो कहाँ से कहाँ पहुँच गया। ऐं जेके दुख आया उनजी जिम्मेदारी केरु खणंदो? उहे उनजा कर्म हुआ। ऐं जेके सुख आया उन में गुरूअ जो हथु। त ॾाढो गोरख धंधो हली रहियो आहे। इन करे मां सावधान कयो आहे कि गुरू पानी पीजे छान के, गुरू कीजे जान के। तुलसीदास खे त जेको गुरू मिलियो न, गुरू नरहरि, उनजो वर्णन थो करे हिन सोरठे में। बंदो गुरु पद कंज, कृपा सिंधु नर रूप हरि। महामोहतम पुंज, जासु बचन रवि कर कर। चए थो मुंहिंजो जेको गुरु, नालो नथो खणे तुलसीदास, छो त नालो खणण जी बि मनाही हूंदी आहे कि शिष्य पंहिंजे गुरूअ जो नालो खणे। त नालो कीअं थो खणे? कृपा सिंधु नर रूप हरि। हू आहे नर हरिदास, नर रूप हरि। उनजो ॿियो अर्थ ठही वियो कि मुंहिंजो गुरू नर जे रूप में हरि आहे मनुष्य देह उहो, पर उहो भॻवान वारा हुन में गुण आहिनि। हरि जे मुंहिंजा गुण हरे अवगुण हरे छॾिया। महामोह तम पुंज, जासु बचन रवि कर निकर। उन जे वचननि सां, मुंहिंजे गुरूअ जे वचननि सां अज्ञान अंधकार ईअं नाश थी वियो जीअं सूर्योदय थींदो आहे, रवि प्रगट थींदो आहे त अंधकार नाश थी वेंदो आहे। इहा घटना सम्झिजो। ज्ञान ईंदो आहे त अंधकार नाश थींदो आहे। ज्ञान ईंदो आहे त अज्ञान नाश थींदो आहे। सूरज निकिरंदो आहे त अंधकार नाश थींदो आहे। जंहिं ॾींहुं तव्हांखे महसूसु थिए कि मुंहिंजे भीतर मां अज्ञान हटे पियो थो, मुंहिंजो भ्रम, पहिरीं कुझु ॿियो सम्झंदी हुअसि, उहो मुंहिंजो भ्रम हो, उहो मूंखे कष्ट ॾींदो हो पहिरीं भ्रम, पर हाणे उहो सभु सुलझी वियो। त सम्झिजो सच में
तव्हांखे असर कंहिंजो थिए पियो थो, तव्हांजो अज्ञान सच में नाश थिए पियो थो ऐं प्रकाश अचे पियो थो। इहा आहे निशानी। जो तव्हांखे स्वयं हल्कोपन महसूसु थिए, तव्हांखे लॻे कि हा पहिरीं मां कुझु ॿी हुअसि, हाणे कुझु ॿी आहियां। पहिरीं बोझ हो दिमाग़ ते, डपु बि हो, हाणे मुंहिंजो भय बि नाश थी वियो, मुंहिंजो द्वंद्व बि नाश थी वियो, प्रसन्नता प्रफुल्लता प्रगट थी वई। त सम्झिजो सचे गुरूअ जो सानिध्य मिली रहियो आहे तव्हांखे। पोइ भली तव्हां नाम भली न वरितो हुजे उन खां, भली तव्हां घोषणा बि न कई हुजे कि इहो मुंहिंजो गुरू आहे, सुठो ई आहे। जेके घोषणा था कनि उन्हनि जो अहिड़ो कुझु बि थिए कोन पियो थो, उन्हनि जो त भ्रम अञा पियो थो वधंदो वञे। ऐं घोषणा वॾी कि मैंने गुरु कर लिया, मुझे रात दिन वही दिखता है, गुरु ने जैसा कहा वैसा किया हमने। त अञा भ्रम उन्हनि जो ज़्यादा। गुरु हुजे सुजान, उहो त सॼी व्याख्या ॿुधंदासीं, पर सुठे गुरूअ जी महिमा त आहे, जंहिंजे सानिध्य में रहण सां असांजो अज्ञान नाश थी वेंदो आहे। तमसो मां ज्योतिर्गमय। त अचो हिकु भॼन ॻायूं। मुझे जीवन में अंधकार हुयो, मुझे जीवन में अंधकार हुयो, ज्योत आशा जी हिन साईं बारी, ज्योत आशा जी हिन साईं बारी, प्रेम जो सागर आहे अवतारी, मुझो सतगुर आ परम उपकारी, मुझो सतगुर आ उपकारी, प्रेम जो सागर आहे अवतारी, मुझो सतगुर आ हजार हा मगर, में हजार पोइ बि हिन कृपा जी नज़र धारी, पोइ बि हिन कृपा प्रेम जो सागर आहे अवतारी, मुझो सतगुर आ मुझे रहे बर जी रमज़ रूहानी, मुझे रहे बर जी रमज़ रूहानी, समझंदो कोई विरलो वीचारी,
न पाईंदा पर अहंकारी। तन गुरुअ जी वंदना तुलसीदास कई आहे। उहो सचो गुरु क्षोत्रिय ऐं ब्रह्मनिष्ठ जंहिंखे चइबो आहे, माना जंहिंखे शास्त्रनि जो बि ज्ञान हुजे ऐं परमात्मा जो बि अनुभव हुजे। त हिननि में 14 लाइनुनि में तुलसीदास गुरुअ जी वंदना कई आहे। इन जो बि हिकु अर्थ आहे। रामचरितमानस में 14 जे अंक जो ॾाढो महत्व आहे। तापस बेश विशेष उदासी 14 बरस राम बनवासी। भगवान राम 14 सालनि जे लाइ बनवास में वियो। हिन में घणा सोपान आहिनि? 7 कांड आहिनि न, बालकांड, अयोध्या। हर कांड जा ॿ भाग अथव, पूर्वार्ध उत्तरार्ध। उहो ॿुधाए सघिजे थो कि बालकांड जो पूर्वार्ध किथे आहे ऐं उत्तरार्ध किथे आहे, उहो बि निश्चित आहे। अयोध्या कांड जो पूर्वार्ध किथे आहे, उत्तरार्ध किथे, त उन हिसाब सां 14 हिस्सा थी विया। अच्छा, ॿियो अथव चोॾहनि जी वंदना थी आहे मंगलाचरण में, जेका असां कईसीं शिव गणेश वग़ैरह वग़ैरह। 14 ॼणनि जी वंदना थी आहे। ॿुधायांव वाणी, विनायको, भवानी, शंकर, वाल्मीकि, हनुमान, जानकी, राम, पंचदेव माना 5 जोड़ियो इहे, ठीकु आहे। गुरु थिया न 14 ॼणनि जी वंदना। वाल्मीकिअ खां भगवान राम रहण जी जॻह पुछी आहे, मां किथे रहां? त 14 घर ॿुधाया आहिनि वाल्मीकिअ, 14 जॻहियूं ॿुधायूं आहिनि। गरुड़ जा 7 प्रश्न, हा गरुड़ जा 7 प्रश्न, काकभुसुंडीअ जा 7 उत्तर, घणा थिया? 14। अच्छा, ॿियो बि ॾाढो कुझु, एतिरो ई यादि आहे हींअर। त 14 जो महत्व आहे। हिननि 14 लाइनुनि में गोस्वामी तुलसीदास गुरुअ जी वंदना कई आहे। असां उन ते सत्संग शुरू कंदासीं परीहं, विस्तार सां असां उन ते ई सत्संग कंदासीं। उन्हनि 14 लाइनुनि में जेका गुरुअ जी, सचे गुरुअ जी महिमा जेका आहे, तुलसीदास पंहिंजे गुरुअ जी वंदना कई आहे। त उहा सभिनीनि गुरुनि जी थी वई। जेके सचा गुरु आहिनि, सचा गुरु बार बार चवणो पवंदो, सचा गुरु, न त जलेबी बि त चवंदियूं आहिनि गुरु ने सभु कर दिया। उहो ज़रूरी आहे चवणु कि उन गुरुअ जी ॻाल्हि कोन पई थी हले। तूं त कंहिंखे बि गुरु ठाहे हली ईंदीअ घर, तुंहिंजो कहिड़ो भरोसो? न, सचे गुरुअ जी वंदना महिमा असां ॿुधंदासीं हिननि कॾहिं परीहं, हा न। हाणे इहो ई यादि रहंदो परीहं, ॾींहुं तव्हां ॻोल्हियो, तारीख़ तव्हां ॻोल्हियो, ऐं पोइ इहो यादि रहंदो कि 2 ॾींहं छॾे करे, हा न, 2 ॾींहं परीहं करे पोइ अरीहं। त हिते सत्संग जी समाप्ति। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय।